समाजी कारकुन मरहूम अब्दुल सत्तार ईदी जे घरवारी बिल्किस ईदी कराची जे खांगी अस्पताल में लाडाणो करे वई। ईदी जे तर्जुमान मूजिब बिल्किस ईदी दिल ऐं ॿियनि बीमारियुनि में मुब्तला हुई ऐं हूअ 1 महीने खां बीमार हुई ऐं खांगी अस्पताल में इलाज हेठि हुई। तर्जुमान जो चवणु आहे त बिल्किस ईदी जी जनाज़े नमाज़ ऐं तदफीन जो ऐलान बाद में कयो वेंदो। बिल्किस ईदी मरहूम अब्दुल सत्तार ईदी जी घरवारी हुई जेका मशहूर समाजी वर्कर हुई ऐं अब्दुल सत्तार ईदी जी वफ़ात खां पोइ हूअ ईदी फाउंडेशन जी चेयरपर्सन बणिजी वई। ॿिए तरफ़ सिंध जे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह बिल्किस ईदी जे लाॾाणे ते गहरे ॾुख जो इज़हार कंदे संदसि समाजी ख़िदमतुनि खे साराहियो आहे।